अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। वीरन जी बस्ती ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी खे ख़ुशि आमदीद। दोस्तों काफ़ी अरसे खां पोइ मूं वीरन जी बस्ती जी अपडेट अॼु ॾियां पियो ऐं सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं हीअ हिकु कम जी वीडियोज़ आहे ऐं हिन वीडियो खे ॾिसी करे लाइक सब्सक्राइब शेयर भी ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों वीरन जी बस्ती ते काफ़ी अरसे खां वठी मां रिव्यू इन जे लाइ नाहे कयो जो त आवाम जो जेको आहे न थोरो हिन में दिलचस्पी इन ड्रामे में घटि हुई ऐं असां ॾिसण सां सम्झी विया हुआसीं ऐं तव्हां इहो ॿुधायो असांखे कमेंट सेक्शन में त तव्हांजी केतिरी दिलचस्पी आहे वीरन जी बस्ती ड्रामे जी। जेका पंहिंजा वे ड्रामो अची रहियो आहे उन जो तव्हांखे केतिरो इंतज़ारु आहे ऐं हीअ ड्रामो तव्हांखे केतिरो वणी रहियो आहे। पंहिंजा वे ड्रामो त आज़म मंगल जो आहे, उन में खजूर साहब आज़म मंगल ॿई डायरेक्टर आहिनि ऐं उन में दुलाब वारा सभई अदाकार हूंदा ज़हर ज़िंदगी वारा ऐं हिन में ड्रामे में हुन में छा फ़र्क़ु हूंदो तव्हां असांखे पंहिंजी क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾिजो। तव्हांखे हिन ड्रामे जो इंतज़ारु त उहो ई हुयो, हुन ड्रामे जो पंहिंजा वे ड्रामे जो केतिरो इंतज़ारु आहे ऐं हीअ ड्रामो केतिरो तव्हां इंजॉय करे रहिया आहियो वीरन जी बस्ती। इहो कमेंट सेक्शन ज़रिए ज़रूरु ॿुधाईंदा ऐं इन ते असां रिव्यू कयूं या न कयूं या तव्हांखे जेको आहे रिव्यू खपे त पोइ इहो कमेंट सेक्शन में ज़रूरु लिखंदा ऐं असांखे ॾींदा इजाज़त। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। बाय।